मिठी शहर में सिंध तरक्की पसंद पार्टी एसटीपी के जिले सदर निसार किरियो ऐं बशमूल घनश्याम माली इसाक अब्दुल्ला खोसो रियाज़ ओठो कामरेड शाहिद रिंद पारां वफ़ाक़ी हुकूमत जे इंडस दरिया तां नवनि 6 किनारनि जी तामीर ख़िलाफ़ एहतजाजी धरणो जारी आहे। ही धरणो पुलिस चौकी फांगारियो वटि मुनक़िद कयो वियो आहे, जिते मुज़ाहिरीन सिंध ते धाड़ो नामंज़ूर ऐं समूरा केनाल नामंज़ूर जा नारा हणी रहिया आहिनि। चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी एसटीपी अॻु में भी अहिड़नि मंसूबनि जी सख़्त मुखालफ़त कई आहे, जिन खे हू सिंध जे पाणी जे वसीलनि ते हमिलो करार ॾियनि था। हुन जो चवणु आहे त नवनि केनालनि जी तामीर सां सिंध जी ज़राअत ऐं माहौलियाती निज़ाम खे शदीद नुक़सान पहुचंदो ऐं इहो मंसूबो सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मईशियत लाइ ख़तरो आहे। इन खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि में भी अहिड़नि मंसूबनि जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा जारी आहिनि। मिसाल तौर हैदराबाद में एहतजाजी रैलियूं एसटीपी जे पारां कढियूं वयूं, जिते मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त इहे मंसूबा फौरी तौर ते ख़तम कया वञनि। हीउ एहतजाज सिंध जे माण्हुनि जे पंहिंजे वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ जारी जिदोजहद जो हिसो आहिनि, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं पार्टियुनि तरफ़ां वफ़ाक़ी मंसूबनि जी मुखालफ़त कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची